ओ बस सेठ अज दी माशाल्लाह केडो सभागो आ ए गिराकन जी रश लगी पई आ वाह दी त सभागो आ पर यो कारीगर वडो निभागो आ दिस त सही कीअं थो निंड में लगड़ वांगे घंटियूं हणे सेठ निंड जो खैर आ बस दुआ कर तो ओबासी न दे जे ओबासी दी नहीं न पो समझ त धंधे के बुढ़ी थी वाह जॾहिं गिराक न खोड़ अची वेंदा आहिनि पोइ खीर वारे खे तप चढ़ंदो आहे लेट करे ईंदो आहे लॻे थो अॼु खीर ईंदो ई कोन। सेठ खीर में देर आहे त पोइ असीं वञूं। अबा वेहो वेहो खीर अचण वारो आहे। सेठे माण्हू मोकिलेसि देर पई थिए। शाबस थई अबा ही खीर खणी अचण जो को टाइम आहे। अब मीहूं भी निंड में उथनि। अबा मेहूं बि निंड कंदियूं आहिनि छा? अब माण्हू कनि था मेन खे बि साह आहे मीहूं निंड कंदियूं। यार हाणे तूं खीर सही कोन थो खणी अची कल्ह बि खीर मां मच्छी निकिती आहे। सॼो ॾींहुं मीहूं शाख में पाणी पियनि इन मुंहिंजो कहिड़ो ॾोह। पपन इहा सुई त खणी आ खीर खे हणूं। छो बा खीर खे बुखार आहे सुई था हणूंसि। अड़े उहा सुई नथा हणूंसि खीर खे चेक करण वारी सुई। खीर खे चेक थिया को कहिड़ो खीर में बम पियल आहे। तोखे सदाई मज़ाक जी लॻी पई आहे ऐं हिते गिराक मुंहिंजे लाइ बाहि बारी वेठा आहिनि। सेठ खीर अची वियो आहे कारीगर खे उथार। पपन इन निभागे खे उथार। केड़ा केड़ा ओ बस सेठ वडी उगरी ओबासी दी दे बा अल्लाह खैर करे। ओ मार पवई ओबासी न दे। ओबा वेहो 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 चांहि तयार थियण वारी आहे। ओबा वेहो। अरे यो सेठ दिलबर ही भला पाण वारा हमरा काॾे भॼी विया लोणो ई कोन आहियूं। चाचा मूंखे कहिड़ी ख़बर। चाचा सभा जड़ा तोखे ॾिसी सभु गिराक भॼी वई वाह। अरे छोरा मां हिते चांहि पीअण आयो हुउसि को ख़ुदकश हमलो थोरी करण आयो हुउसि। ख़ुदकश हमले खां बि वधीक तुंहिंजी कचहरी ख़तरनाक आहे बा। अरे छोरा तूं त को सपा बदज़ोक माण्हू आई ॿियो तोसां त ॻाल्हाइण ई अजायो आहे बेअदब कंहिं जाइ। मां सेठ दिलबर सां थो कचहरी कयां